सरकारी स्कूलनि में दाख़िला वधाइण ऐं ॿारनि खे पोरे खां हटाए तालीम ॾांहुं ध्यानु छिकाइण लाइ डीओ सेकेंडरी शहीद बेनज़ीराबाद मोहम्मद सलीम भट्टी जी अॻुवाणीअ में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मेहरापुर में प्रिंसिपल परवेज़ आलम भट्टी जी मेज़बानी हेठि जागृता रैली कढी वई, जंहिंमें ज़िले ऐं तालुके जे आफ़ीसरनि समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते डीओ सेकेंडरी मोहम्मद सलीम भट्टी ऐं RSU मारूफ़ अहमद भट्टी अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त हिकु संजीदा उस्ताद जो सेंटर ॿार हुअणु घुरिजे ऐं ॿार जो सेंटर स्कूल हुअणु घुरिजे ऐं इहो सभु तॾहिं थींदो जॾहिं असां शागिर्दनि खे पंहिंजे औलाद जा सम्झंदासीं। हिननि चयो त हिते अची उस्तादनि ऐं शागिर्दनि जो जज़्बो ॾिसी महसूसु थिए पियो त उस्ताद महिनत सां कमु करे रहिया आहिनि। प्रोग्राम में तालीम खाते के आफ़ीसरनि खां सवाइ तालीम दोस्त शख्सियतूं पिण शरीक हुयूं, जिनमें अब्दुल ख़ालिक चांडियो, सैयद कुर्बान अली शाह, काज़ी जावेद सनाई, गुल मोहम्मद जलबानी, निसार अहमद लाखो, एजाज अली मक्सी, हाफ़िज़ कादिर बख्श भट्टी, धनी बख्श मल्ला ऐं ॿिया शामिल हुआ। इन खां अॻु प्रिंसिपल परवेज़ आलम भट्टी आयल महिमाननि खे सिंध जी रिवायत अजरकुन जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त अॻूणे टीओ अब्दुल ख़ालिक चांडियो पारां समूरनि आयल महिमाननि जे मान में मांझांदे जो एहतमाम पिण कयो। आख़िर में यूनियन काउंसिल जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो पिण कयो वियो, जिते स्कूलनि जे मुख़्तलिफ़ क्लासनि में वञी शागिर्दनि सां सुवालनि जवाब करे पढ़ाईअ बाबति जाइज़ो वरितो।